नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त क़ाइदे आज़म जो जनम ॾींहुं उमरकोट प्रेस क्लब में मल्हायो वियो। रिपोर्ट असद अली बुरगड़ी मुताबिक़ उमरकोट में रहीमदानी अकेडमी तरफ़ां पाकिस्तान जिंदाबाद ऑर्गेनाइज़ेशन बेसिक जे सदर रसूल बख्श रहीमदानी तरफ़ां बानी पाकिस्तान क़ाइदे आज़म मोहम्मद अली जना जो 145 जनम ॾींहुं प्रेस क्लब उमरकोट में मल्हायो वियो। जनम ॾींहुं जी ख़ुशी जे मौक़े ते रसूल बख्श रहीमदानी तरफ़ां 5 पाउंड जो केक काटियो वियो। केक काटण में उमरकोट जे महरूफ़ डॉक्टर लालचंद खत्री, सीनियर सहाफ़ी हाजी गुल हसन आरिसर, सीनियर सहाफ़ी रेहान शाह, सीनियर सहाफ़ी एलियास थरी, नायद खान खटक, नज़र मोहम्मद समेजो, गुलाम मुस्तफ़ा महर, असलम महर, गुलाम मोहम्मद कुंभर, समाजी अॻवान सरदार भयो, विषम कुमार सोनी, राजा प्रताप माली ऐं ॿियनि हिसो वरितो। हिन तक़रीब खे रहीमदानी अकेडमी जे सदर रसूल बख्श रहीमदानी ख़िताब कंदे चयो त असांखे ख़ुशी इन ॻाल्हि जी आहे त असां अॼु पाकिस्तान जो बुनियाद विझंदड़ क़ाइदे आज़म मोहम्मद अली जना जो 145 जनम ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। असांखे घुर्जे त असां क़ाइदे आज़म जे उसूलनि ते हलंदे पाकिस्तान जे मुसलमाननि खां अलावा सभिनी फ़िरक़नि ऐं मज़हबनि सां भाईचारी ऐं रवादारी वारो उसूल बरक़रार रखूं। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जना जो नज़रियो इहो हो त पाकिस्तान रुॻो मुस्लिम स्टेट न पर सभिनी मज़हबनि जे माण्हुनि जे लाइ खुली मज़हबी आज़ादीअ जो मुल्क आहे। ये भारत की प्रोग्राम की असी हिंदू मुसलमान सब भाई रहो उन्होंने पार भील बरादरी जो किस्सो इन क़ाइदे आज़म मोहम्मद अली जना जे इन बर्थडे ते असी कहूँ था तो इतने असी हिंदू मुसलमान सब भाई रहो सिंध असांजी पाकिस्तान जे करोड़ों वाक़ बने ये प्रोग्राम बंद थे हैप्पी बर्थडे क़ाइदे सजन के पाकिस्तान वर्ल्ड असी खुशी मौके सभी सलाम पेश करा।